दुनिया जी सोशल मीडिया जी वॾी वेबसाइट ट्विटर ते RIP ट्विटर यानी रेस्ट इन पीस ट्विटर ऐं गुड बाय ट्विटर जा ट्रेंड्स हली रहिया आहिनि, जंहिंमें वापेदार ब्लॉग साइट जी बंदि थियण ते ख़दशनि जो इज़हार करे रहिया आहिनि। जुमे ॾियारे ट्विटर जे मालिक एलोन मस्क हिकु क़बर जी तस्वीर ट्वीट कई, जंहिंजे कुतबे ते ट्विटर जी झिरकी ठहियल आहे। इन खां अॻु कयल हिकु ट्वीट में एलोन मस्क लिखियो हो त ऐं असां ट्विटर जे इस्तेमाल जी हिकु भेरो बुलंद तरीन सतह ताईं रसाई हासिल करे वरिती आहे। भोगन में कयल ट्वीट ज़रिए ज़ाहिर थिए थो त एलोन मस्क वापेदारनि खे ॿुधाइण जी कोशिश कई आहे त हू हिन तरीक़े सां वधीक ध्यानु हासिल करे रहियो आहे। अमेरिकी सहाफ़ी लूसी होबर लिखियो त हर को ट्विटर खे ख़ुदा हाफ़िज़ चई रहियो आहे ऐं असां सभु इते ई आहियूं। मूंखे लॻे थो त ॼण मां पार्टी में आहियां। ट्रेंड्स में हज़ारे वापेदार कुझु कलाकनि में दिलचस्प मेमीज़ बि शेयर कयूं आहिनि। कुझु वापेदार इहो सवाल करे रहिया आहिनि त छा वाकई ट्विटर बंदि थियण वारो आहे, जॾहिं त केतिरनि ई लिखियो आहे त एलोन मस्क $44 अरब में ट्विटर रुगो इन लाइ ख़रीद कयो हो त बंदि करे छॾे। फवाद चौधरी बि मस्क खां मुतालबो कयो आहे त हू मसइलो हल करे। माण्हू इहो चई रहिया आहिनि त हाणे हू इंस्टाग्राम ते हलिया वेंदा। वापेदार कावड़ियल बि नज़र आया, जिन जो चवणु हो त ही ट्विटर जो ॿेड़ो ॿोड़े रहियो आहे।